नाज़रीन, सूडान में फ़ौजी बग़ावत खां पोइ वज़ीर आज़म खे घर में नज़रबंद कयो वियो, जॾहिं त काबीना जे केतिरनि ई मेंबरनि खे बि हिरासत में वरितो वियो। ॾिसूं था नूर चांडियो जी रिपोर्ट। अफ्रीका खंड जो तारीख़ी मुल्क सूडान हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी बग़ावत जो शिकार थी वियो। आमतौर ते असां वटि अहरामनि जी तारीख़ जे हवाले सां मिस्र जा अहराम ई मशहूरु आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त मिस्र में 118 अहराम आहिनि, जॾहिं त सूडान में अहरामनि जो तइदादु 230 खां 235 आहे, जेकी लॻभॻि 1000 क़बल मसीह खां 200 क़बल मसीह ताईं ठाहिया विया हुआ। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सूडान दुनिया जी अज़ीम तहज़ीबुनि मां हिकु तहज़ीब आहे। बर्तानिया 17वीं सदी खां 20वीं सदी ताईं दुनिया जो वॾे में वॾो साम्राज्य रहियो आहे। बर्तानिया दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि समेत सूडान खे बि पंहिंजी साम्राज्यत हेठि रखण जी कोशिशूं करण लाइ 1924 में सूडान खे ॿिनि हिसनि ॾखिण ऐं उत्तर सूडान खे ॿोली ऐं मज़हब जे नाले ते विरहाए छॾियो हुयो। ईअं बर्तानिया पंहिंजी मशहूरु हिकमत अमली वेढ़ायो ऐं हुक्मरानी कयो त हिन मुल्क में अफ़रा तफ़री वारी सूरत हाल जो ॿिज छटण में कामयाब थी वियो। सूडान खे जॾहिं 1956 में आज़ादी मिली त मुल्क जे ॿिन्ही हिसनि उत्तर ऐं ॾखिण सूडान खे मिलाए हिकु मुल्क ठाहियो वियो, पर बदकिस्मती सां बर्तानवी साम्राज्य जे छटियल ॿिज जूं पाड़ूं एतिरियूं त मज़बूत थी वियूं हुयूं जो हिकु दफ़ो ॿीहर सूडान में घरू वेड़ शुरू थी वई। सूडान जी घरू वेड़ जेका 1956 में शुरू थी हुई, नेठि उहा अमेरिका ऐं बर्तानिया जी मदद सां 2011 में कामयाब थी वई। ईअं अफ्रीका ऐं अरब दुनिया जो वॾे में वॾो मुल्क सूडान जुलाई 2011 में ॿिनि हिसनि में टुटी वियो। अमेरिका ऐं ॿियनि ओलहनि मुल्कनि जी मदद सां ईसाई आबादी वारो ॾखिणो हिसो ॾखिण सूडान तौरु 2011 में दुनिया जे नक्शे ते नमूदार थियो। मुस्लमान आबादी वारे उत्तर सूडान में हिन वक़्तु बि साॻी बेयकीनी वारी सूरत हाल आहे, बल्कि हाणे त उत्तर सूडान जूं हालतूं बदतरीन थियण पयूं वञनि। 2011 में आयल मशहूरु अरब बहार खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर 2018 में दुनिया जे ताक़तवर मुल्कनि जे आशीर्वाद सां अरब दुनिया जे ॿिनि मुल्कनि अल्जीरिया ऐं सूडान में मुल्कगीर हड़तालूं शुरू थी वियूं हुयूं। हिन दफ़े सूडान जे सदर उमर अल बशीर जी हुकूमत जो तख़्तो 11 अप्रैल 2019 ते ऊंधो थी वियो। फ़ौज सदर उमर अल बशीर खे गिरफ़्तार करे मुल्क जूं वाॻियूं संभाले वरितियूं। फ़ौज मुल्क में अफ़रा तफ़री खे रोकण लाइ अगस्त 2019 में 11 रुकनी उबूरी हुकूमत जो क़याम अमल में आंदो, जंहिंमें 5 मेंबर फ़ौज तरफ़ां 5 मेंबर उमर अल बशीर ख़िलाफ़ तहरीक हलाईंदड़ आज़ादी ऐं तब्दीली जा मुजाहिद, जेकी फोर्सिस ऑफ फ्रीडम एंड चेंज नाले सां मशहूरु थिया हुया, ऐं 1 मेंबर सिविलियन शामिल हुआ। सूडान में हिकु दफ़ो ॿीहर फ़ौज कब्ज़ो करे वरितो आहे। सूडान जी हुकूमत जे अॻवान लेफ्टिनेंट जनरल अब्दुल फ़ताह अल बुरहान मुल्की ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो त उबूरी हुकूमत मुल्क में कमु न पई करे। फ़ौज मुल्क में मुआशी हालतुनि, महांगाई ऐं बदअमनी खे हल करण लाइ अॻिते आई आहे। परॾेही ख़ाबरू इदारे अल जज़ीरा मूजिबि सूडान जे वज़ीर आज़म अब्दुल्ला हमदूक ऐं संदसि केतिरनि ई वज़ीरनि खे फ़ौज गिरफ़्तार करे वरितो आहे।